गुल गुलाब जा ठाहे खणी अचो गुल गुलाब जा ठाहे खणी अचो अॼु आयो साईं साधू राम गुल गुलाब जा ठाहे खणी अचो अॼु आयो साईं साधू राम गुल गुलाब जा ठाहे गुलाब जा सेज सजाए छो न नचा मां घड़ी सुहानी आया सेज सजाए छो न नचा मां घड़ी सुहानी आया चंद्र सितारा खुश लगन था रौनक गुल गुलाब जा ठाहे खणी अचो अॼु आयो साईं साधू राम गुल गुलाब जा ठाहे खणी अचो अॼु आयो साईं साधू राम गुल गुलाब जा ठाहे गुलाब जा देवताओं बि गुल छटाए कयो साईं जो स्वागतम देवताओं बि गुल छटाए कयो साईं जो स्वागतम अॼु अंगण ते कुर्बन जाही साईं भरे आयो कदम गुल गुलाब जा ठाहे खणी अचो अॼु आयो साईं साधू राम गुल गुलाब जा ठाहे खणी अचो अॼु आयो साईं साधू राम गुल गुलाब जा ठाहे गुलाब जा रवि सिकायल सारी संगत ते ज्ञान जीवर खा कई साईं रवि सिकायल सारी संगत ते ज्ञान जीवर खा कई साईं दुख मिटाए सुख ॾिना हिन दर्शन पंहिंजो ॾई साईं गुल गुलाब जा ठाहे खणी अचो अॼु आयो साईं साधू राम गुल गुलाब जा ठाहे खणी अचो अॼु आयो साईं साधू राम गुल गुलाब जा ठाहे गुलाब जा ठाहे गुलाब जा ठाहे गुलाब जा ठाहे गुलाब जा शेवा मुकदर मुखा करा
खां कराए। किस्मत मुंहिंजी सुठी थे मुंहिंजो नसीब ठाहे। तुंहिंजे ई दर जी शेवा, तुंहिंजे ई दर जी शेवा।
तुमहिंजो अहिड़ो फ़कीरा प्यार में पूरे जग खां मीरा गुरु तुमहिंजो अहिड़ो फ़कीरा प्यार में पूरे जग खां मीरा साईं सतराम दास साईं तो सब जी तकदीरा गुरु तुमहिंजो अहिड़ो फ़कीरा प्यार में पूरे जग खां मीरा पिता पंहिंजे ॿारनि खे गोद में वेहारे थो जीअं पिता पंहिंजे ॿारनि खे गोद में वेहारे थो हिकु बराबर समझी सबके साॻी नज़र निहारे थो साईं जा बचड़ा सब हिक जहिड़ा हर हिक प्रेमी हीर ऐं खंडरा साईं सतराम दास साईं तो सब जी तकदीरा गुरु तुमहिंजो अहिड़ो फ़कीरा प्यार में पूरे जग खां मीरा जेको रोअंदो दर ते पाण गोड़ा उगंदो जेको रोअंदो दर ते पाण गोड़ा उगंदो अहिड़ो आहे रहम दिल कंहिंखे रोअंदो नाहे ॾिसी सघंदो खिलंदे सिर ते सहंदे पोइ बि सभ जा उगंदो नीरा साईं सतराम दास साईं तो सब जी तकदीरा गुरु तुमहिंजो अहिड़ो फ़कीरा प्यार में पूरे जग खां मीरा रवि सिकायल हैसियत खां वध मिलियो आ प्यार मूंखे रवि सिकायल हैसियत
हैसियत खां वध मिलियो आ प्यार मूंखे, मालिक खां बस ॾात घुरी मिली वयो दातार मूंखे, मिली वयो दातार मूंखे। शेवक बणजी शेवादर जी कंदो रहां मां ॾाढियूं खीरा। साईं सतराम दास, साईं सतराम दास, साईं तो सब जी तकदीरा। गुरु त मुंहिंजो अहिड़ो फ़कीरा, प्यार में पूरे जग खां मीरा। गुरु त मुंहिंजो अहिड़ो फ़कीरा, प्यार में पूरे जग खां मीरा। साईं सतराम दास, साईं सतराम दास, साईं तो सब जी तकदीरा। गुरु त मुंहिंजो अहिड़ो फ़कीरा, प्यार में पूरे जग खां मीरा। रहड़कीअ में रहमत संदी वसे रिमझिम थी बरसात। आस रखी जेको आयो आ तंहिंजी पूरी थींदी आस। बास बासी दिन पांधियर अॼु पूरी थींदन बास। रतनई दोरा सुमेलो मुर्शिद प्यारे जो। सच्ची रहड़की सच्ची धरती, सच्चो सतराम वॾी हस्ती। सच्चो सतराम वॾी हस्ती। सच्ची रहड़की सच्ची धरती, सच्चो सतराम वॾी हस्ती। सच्चो सतराम वॾी हस्ती। जंहिंजी चादर वॾी आहे ढकियूं वेठो आहे सभ खे। जंहिंजी चादर वॾी आहे ढकियूं वेठो आहे सभ खे। सच्ची शाया सच्ची छतरी, सच्चो सतराम वॾी हस्ती। सच्चो सतराम वॾी हस्ती। सच्ची रहड़की सच्ची धरती, सच्चो सतराम वॾी हस्ती। सच्चो सतराम वॾी हस्ती। शहर रहड़की आहे रोशन, सच्चे सतराम जो गुलशन। शहर रहड़की आहे रोशन, सच्चे सतराम जो गुलशन। मेरा दिन जी
से वस्ती सचो सतराम वॾी हस्ती सचो सतराम वॾी हस्ती सच्ची रहड़ की सच्ची धरती सचो सतराम वॾी हस्ती सचो सतराम वॾी हस्ती सचन सासाण साईं कंदो कल्याण साईं है सचन सासाण साईं है कंदो कल्याण साईं सच्ची भक्ति सच्ची शक्ति सचो सतराम वॾी हस्ती सचो सतराम वॾी हस्ती सच्ची रहड़ की सच्ची धरती सचो सतराम वॾी हस्ती सचो सतराम वॾी हस्ती जैसी जिया लिखा दोरा रतन चवे गुण गोई दुरहा ओ जैसी जिया लिखा दोरा रतन चवे गुण गोई दुरहा कटे कुमती दो सुमती सचो सतराम वॾी हस्ती सचो सतराम वॾी हस्ती सच्ची रहड़ की सच्ची धरती सचो सतराम वॾी हस्ती सचो सतराम वॾी हस्ती सच्ची रहड़ की सच्ची धरती सचो सतराम वॾी हस्ती सचो सतराम वॾी हस्ती सचो सतराम वॾी हस्ती सचो सतराम वॾी हस्ती सच्चा सतराम साईं तो ही अर्ज़ जो तू कबूल कजा डके चादर में पंहिंजी साईं सब दो हम जा तू माफ़ कजा सच्चा सतराम मुखे पंहिंजी चादर में ढक जा रड़की आवारा राम मुखे पंहिंजी चादर में ढक जा चादर में ढक जा साईं पंहिंजे चरणनि में रख जा चादर में ढक जा
बलिहार बन्या गाड़ी चूल्हे ते जे जो जग में मथा मानवा है बलिहार बनावा गाड़ी चूल्हे ते जे जो जग में मथा मानवा है तुही जी रड़की सचा साईं 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 तुझी रड़की सचा सतराम साईं जय रंजीत ऊंचो जय जो शान आहे गाड़ो चोलो पग पुनल जी आहे मशहूर रड़की रणल जी गाड़ो चोलो पग पुनल जी आहे मशहूर रड़की रणल जी आहे मशहूर रड़की रणल जी दर सखी जो सखावत हले थी साईं को तो राम जी मेहर वसे थी दर सखी जो सखावत हले थी साईं को तो राम जी मेहर वसे थी महिमा सची आहे सचल जी आहे मशहूर रड़की रणल जी ओ आहे मशहूर रड़की रणल जी पंहिंजे हथन सां रड़की सजाई साईं कबर राम शेवा कमाई पंहिंजे हथन सां रड़की सजाई साईं कबर राम शेवा कमाई शेवाग जी वई कबर जी आहे मशहूर रड़की रणल जी ओ आहे मशहूर रड़की रणल जी दूल्हा दरवेश भी रंग रचाया अणथणा कम सही करे ॾेखारिया दूल्हा दरवेश भी रंग रचाया अणथणा कम सही करे ॾेखारिया लाज हुई रखी दर आयल जी आहे मशहूर रड़की रणल जी आहे मशहूर रड़की रणल जी लखे करोड़े
लखे करोड़े आसाऊ अचनि था भरे झोलियूं पंहिंजूं वञनि था सुहिणी देवीरी आहे सुणल जी आहे मशहूर रड़की रणल जी ओ आहे मशहूर रड़की रणल जी रंजीत सागर छॾियो कीअं मदरड़ो मोहि छॾियो आ संतन ही मनेड़ो रंजीत सागर छॾियो कीअं मदरड़ो मोहि छॾियो आ संतन ही मनेड़ो ओट वरती आहे मिठल जी आहे मशहूर रड़की रणल जी गाढ़ो चोलो पग पुनल जी आहे मशहूर रड़की रणल जी आहे मशहूर रड़की रणल जी आहे मशहूर रड़की रणल जी हो आहे मशहूर रड़की रणल जी ॾिसी तोखे अॼु सभ जी दिल थी चाहे सच्चा सतराम तोखे दिल में वसायूं अगर आसमान ताईं हुजे पहुंच असांजी अॼु तारनि जी तोखे माला पारायूं सच्चा साईं आयूं सभु तुंहिंजे ही आसरे जो तूं मुस्कुराई त असां मुस्कुरायूं संभारे बुढ़ो बार सतराम सिख सा संभारे बुढ़ो बार सतराम निमाण निमाण निरंकार सतराम निमाण निमाण निरंकार सतराम ओम सतराम ओमकार सतराम ओम
मन सचो सतराम, वार वार जपे मन सचो सतराम। ओंकार सतराम, ओम सतराम ओंकार सतराम, ओम सतराम, ओंकार सतराम। वार वार जपे मन सचो सतराम, वार वार जपे मन सचो सतराम। वार वार जपे मन सचो सतराम, वार वार जपे मन सचो सतराम, वार वार जपे मन सचो सतराम, वार वार जपे मन सचो सतराम। वार वार जपे मन सचो सतराम। ओंकार सतराम, ओम सतराम ओंकार सतराम, वार वार जपे मन सचो सतराम। सचो सतराम। पाठ साहब श्री साईं अमन जे इन पवित्र आस्थान ते वृंदावन जिन प्यार ए प्रेम भरी भूमि ते परम प्यारे साईं प्यारे भगवान दास सोनू पुनीत ऐ सदन परिवार जे प्यार सा परम पूजनीय साईं खंदार साहब जन जी 131 साल जन्म दिन जे मौके ते रचाया इन सुहाने समय में शामिल थे आयूं सोनी प्यार भरी घड़ियों में परम प्यारे साईं लालदास संदस परिवार ऐ सभिनी भावरन भेनरन ऐ सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राटकी साहब सिंध के तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वादा असां जॾहिं बि इन्हनि संतन महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते ईंदा आहियूं तव्हांजो मक़सदु आहे उन जे जीवन उन जे संदेश ऐं उन जे आदेश खे साम्हूं रखी कुछ पंहिंजो पाण खे उन रस्ते जो राही बणायूं कुछ पंहिंजो पाण में उहे सद्गुण धारण कयो जन ते अमल करे असां पंहिंजे जीवन खे उन्हनि जी रहमत सां भरो ये संत ये महात्मा ये दरवेश ये सके हमेशा आस्था विश्वास ऐं उन मालिक जी रहमत जी याद ॾियारींदा छाकाणि त असां इंसान जेके बि आहियूं असां सभु पंहिंजे दिमाग़ जा मोहताज हूंदा पंहिंजे दिमाग़ जो इस्तेमालु तमामु घणो कंदा ऐं इन जे करे असांजो विश्वास डगमगाईंदो रहंदो आहे असांजी सोच असांजा वीचार उहे फिरंदा रहंदा आहिनि पर ये संत ये महात्मा ये दिल सां वास्तो रखंदा आहिनि इन्हनि जी दिल कमु कंदी आहे दिमाग़ खां ई कमु थींदा ई कोन्हे इन करे
हू हर हाल में अडोल मजबूत ऐं उन प्रभु जा प्यारा हूंदा। छाकाणि त दिल हमेशा प्यार मोहब्बत सुख शांति विश्वास ऐं यकीन जो वास्तो हूंदो आहे। ऐं दिमाग़ हमेशा कंहिंखे ॾिसण कंहिंजे लाइ सोचण कंहिंजे लाइ भावनाऊं रखण कंहिंजे लाइ ॿियाई द्वैत भाव पैदा करण उन्हीं जो कमु कंदो आहे। इन करे असां दिमाग़ खे घणो हलाईंदा आहियूं ऐं असां त दिलि वारा हूंदा आहियूं। असां ॾिसंदा आहियूं असां संसार में आम बि चवंदा आहियूं त कोई बि कमु करूं कोई बि अॻिते अचो चवंदा आहियूं वाह जो दिमाग़ अथसि वाह जो दिमाग़ को कमु वरितो अथई। कॾहिं कोन चवंदा आहियूं त कोई दिलि अथसि। पर हिननि संतनि महात्माउनि खे जॾहिं बि ॾिसंदासीं चवंदासीं वाह जो दिलि अथनि। कॾहिं न चवंदासीं वाह जो दिमाग़ अथनि। छाकाणि त दिमाग़ प्यार मोहब्बत ऐं प्रेम जो घर हूंदो आहे। हमदर्दी साथ ऐं सच्चाई जो दर हूंदो आहे। इन जे करे जॾहिं बि ॾिसंदासीं कंहिंजो प्यार पाण में दिलि हुजे प्यार हुजे चवंदा आहियूं दिलियूं मिली वियूं अथनि। कॾहिं न चवंदा आहियूं दिमाग़ मिलियो अथनि। प्यार ऐं मोहब्बत दिलि जो नालो हूंदो आहे। कंहिंखे ॾिसी करे ख़ुशी थिए कंहिंखे वधंदो कंहिंखे सुख में कंहिंखे शांति में कंहिंखे तरक़ी में कंहिंखे ॾिसी करे ख़ुशी थिए चवंदासीं दिली ख़ुशी थी अथसि। कॾहिं न चवंदासीं दिमाग़ी ख़ुशी थी अथसि। कंहिं दोखे खे ॾिसी करे अफ़सोस थिए दुख थिए कंहिंखे ॾिसी करे अंदर मच उनजे लाइ बर्दाश्त न थी वञे दुख उनजो पंहिंजो बणिजी वञे चवंदा आहियूं दिली दुख थियो अथसि। कॾहिं बि न चवंदा आहियूं दिमाग़ी दुख थियो अथसि। पर कंहिंखे दोखो ॾिजे कंहिंखे तंग कजे कंहिंखे परेशान कजे कंहिंखे हैरान कजे त पोइ चवंदा आहियूं शैतानी दिमाग़ अथसि। कॾहिं न चवंदा आहियूं शैतानी दिलि अथसि। तंहिंजे करे दिलि हमेशा प्यार मोहब्बत सच्चाई पवित्रताई शुद्धि चंगाई सकून शांति श्रद्धा विश्वास ऐं आस्था जी जगह हूंदी आहे। ऐं दिमाग़ हमेशा मन खे भिटकाईंदो ऐं फेराईंदो रहंदो आहे। इन जे करे इहे संत इहे महात्माऊं इहे दिलि वारा हूंदा। इन करे उहे हर हाल में ख़ुशी में गम में प्यार में कोई उन सां ग़लति बि हले त सदाई ओड़ा सदाई प्यार ऐं मोहब्बत वारा। छाकाणि तूं दिलि जा सौदा कंदा आहिनि। असां कंहिंखे ॾुखाईंदा आहियूं कंहिंखे तंग कंदा आहियूं कंहिंजो बर्दाश्त न करे सघंदा आहियूं छाकाणि त असां दिमाग़ वारा हूंदा। तंहिंजे करे इन्हनि संतनि महात्माउनि जे अॻियां अची करे जॾहिं बि असां ईंदा आहियूं त पोइ सभ खां पहिरीं शीश झुकाईंदा आहियूं। इन जे अॻियां पहुचण लाइ सभ खां पहिरीं असांजो कंधु झुकंदो आहे। जेको कंधु झुकंदो आहे यानी असांजो दिमाग़ झुकंदो आहे। असांजो अहंकार असांजी तकबुर असांजी वॾाई असांजूं वासनाऊं असांजूं ख़ाम ख़्यालूं असांजूं ख़राबियूं यानी असांजो दिमाग़ झुकंदो आहे।
ऐं दिल असांजी कॾहिं झुकंदी न आहे, दिल पौतर या साफ़ थींदी आहे। छाकाणि उन दिल में उन मालिक खे विहारींदा, ऐं जॾहिं दिल में मालिक खे विहारींदा त पोइ जॾहिं दिमाग़ झुकंदो आहे, उनजो मक़सदु हूंदो आहे त जेको दिल चाहे उहो दिमाग़ करे, जेको दिल चाहे उहो दिमाग़ करे, त पोइ सुख, शांति, समृद्धि, सकून, मालिक जी रहमत सदाई साथ हूंदी। छाकाणि त दिल कॾहिं ग़लति चाहींदी न आहे, पर जेको दिमाग़ चाहे उहो दिल खां कराइजे त पोइ सभु कुझु उबतो थी वेंदो आहे। तंहिंजे करे हमेशह उन्हनि संतनि जे अॻियां दिमाग़ खे झुकाइबो आहे, ऐं दिमाग़ हमेशह दिल जे अॻियां झुकंदो आहे। दिमाग़ जे अॻियां करे झुकंदो ई न आहे, हू दिल यानी सचाई पौतरताई जे अॻियां झुकंदो आहे। छाकाणि त हू बि चाहींदो आहे त दिल खे ॾिसी करे इहो सकून ऐं शांती मूंखे बि हुजे, इहा चङाई इहा बहितरी मूंखे बि हुजे, पर दिल अशांति न आहे चाहींदी। तंहिंजे करे हमेशह दिमाग़ झुकंदो आहे। असां ॾिसंदासीं कोई चौक हुजे, चौराहे हुजे, चौराहे ते ॿ तस्वीरां रखो, हिकिड़ी कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं दरवेश जी हुजे, हिकिड़ी सिकंदर एज़म, एलेक्जेंडर द ग्रेट, सॼी दुनिया जे बादशाह जी हुजे। असां ॾिसंदासीं संत जी तस्वीर सादी सलोनी, कॾहिं कपिड़ा हूंदा, कॾहिं कपिड़ा ई पंहिंजा न हूंदा, शांति। ऐं सिकंदर जी तस्वीर हथ में तलवार, शाही घोड़ो, हीरनि जवाहरनि सां जुड़ियल ताज, अतलस जा कपिड़ा, घोड़े के भी हीरा जवाहरात लगन, जीन लगा माथ में, ईअं बीठो हूंदो, तलवार सिधी कई कोई शहंशाह बीठो आहे, उहो दुनिया जो बादशाह। ऐं संत जी तस्वीर सादी सलोड़ी गॾु पई हुजे। असां ईंदासीं ॾिसंदासीं, जॾहिं सिकंदर जी तस्वीर खे ॾिसंदासीं जीअं उहो बीठो हूंदो, असां बि अखियूं अखियुनि में मिलाईंदासीं, उनखे ॾिसंदासीं, जे उहो खड़ो हूंदो असांजूं अखियूं उन सां ओड़ियूं हूंदियूं, उन वांगुरु तकींदासीं, ॾिसंदासीं, बीठा हूंदासीं। पर जीअं असां कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं दरवेश जी तस्वीर खे ॾिसंदासीं, सादी सलोनी फ़क़ीर, उनखे ॾिसण सां असांजो कंधु पंहिंजो पाण झुकी पवंदो, हथ पंहिंजो पाण जुड़ी पवंदा। तंहिंजे करे जॾहिं दिमाग़ जो दिमाग़ से टक्कर थींदो आहे त पोइ दिमाग़ हमेशह हिक ॿिए जे साम्हूं जॾहिं ईंदो आहे त पोइ ग़लति ख़्याल, ग़लति वीचार, दोखो, फ़रेब, हिक ॿिए खे सताइण, हिक ॿिए खे ॾंद करण, उहे चीज़ूं खणी करे ईंदो आहे। पर जॾहिं दिल जे साम्हूं ईंदो आहे त पोइ दिमाग़ झुकी पवंदो आहे, मूंखे शांती खपे, मां इहे चीज़ूं करे करे ॼण थकिजी पियो आहे। ये संत, ये महात्मा, ये दिल वारा थींदा, ये प्यार वारा थींदा, ये मोहब्बत वारा, ये सिर्फ दिल को कम है जे पाण सब स्वामी खानदास साहब जी जन मुझसे गॾु थियासीं, तो सकून, शांति, उधर सिंध में भी, मीरपुर में भी सकून, शांति,
ऐं दिल वारो दिल खे ई तलाश कंदो आहे। जॾहिं उतां बि घुमंदो फिरंदा हिते पहुता त वरी बिरंदा पाए। यानी जिते प्यार ऐं मोहबत हुजे, जिते अकोले दिमाग़ हुजे ई न। छाकाणि त हीअ धरती उहा प्यार ऐं प्रेम वारी धरती आहे, अकोले ॼाण वारी धरती आहे ई न। हर को उन कृष्ण जे प्यार में, प्रेम में, मोहबत में, उनजी यादि में सभु हिन धरती जो वास्तो उहो उनजी ॻाल्हियुनि सां न आहे, प्यार ऐं प्रेम सां आहे। बाक़ी संसार में जिते बि ॾिसंदासीं उते त सभु इल्ज़ाम कृष्ण ते हूंदा आहिनि। कोई उनजी रास लीला खे चैलेंज कंदो, कोई उनजे वस्त्रनि खे चैलेंज कंदो, कोई पाणी खे चैलेंज कंदो, हर को अलाए केतिरियूं केतिरियूं ॻाल्हियूं कंदो। पर हिते हर को प्यार वारो ॻाल्हि कंदो। छाकाणि इन्हनि संतनि खे पतो आहे त उन्हनि खे हक़ीक़त जो पतो हूंदो आहे, इन करे उहे प्यार खे सिलेक्ट कंदा आहिनि। छाकाणि त उन्हनि खे उन सच्चाई जो पतो हूंदो आहे। जीअं भॻवान कृष्ण जो ॿाहिरि मिसाल भई उन एतिरियूं शादियूं कयूं, एतिरियूं राणियूं हुयूं, ॿाहिरि केतिरी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि उनजे लाइ, केतिरी ठीका टिप्पणी थींदी आहे। पर इहे संत, इहे महात्मा उन सच्चाई खे पंहिंजे रूप सां परखींदा आहिनि। जीअं भगत साहिब जो जनम 131 साल आहे ऐं साईं खानदास जो बि 31 साल आहे। ॿई जनमदिन गॾु थी करे आहिनि, हिकिड़ो मल्हाए करे वरी हिते पहुता। यानी नालो बि सही खंड था। खंड माना थोड़ अंग अंग अलग अलग। यानी हर एक अंग में उन्हीं मालिक जो वास्तो, हर एक जगह ते उन्हीं प्रभु जो वास हो। लू लू में, रग रग में, वार वार में जाते प्रभु वसे। जी शहंशाह सतगुरु सही सतरामदास साहब जॾहिं नेम में ध्यान में वेंदा त पोइ अंग अंग अलग थी वेंदो। सिर अलग, बाह अलग, धड़ अलग, टेंगू अलग, हिकु हिकु अलग अलग। यानी हू चवंदा जॾहिं नेम में ध्यान में वियो त पोइ पंहिंजा रहो ई न, पंहिंजो पाण खे मालिक में ईअं समाए छॾो जे रग रग में, लू लू में, वार वार में सिर्फ़ु नाम, उन प्रभु जो नाम ई नाम हुजे, बाक़ी कुझु हुजे ई न। उहा ई पवित्रता, ईअं शुद्धि रहमत हुजे। तंहिंजे करे ये संत प्यार ऐं मोहबत वारा उन सच्चाई खे परखे करे पोइ हक़ीक़त में प्यार कंदा आहिनि। जे भगत साहब कराची विया, पोइ उते जगत गुरु आयल हो। जॾहिं साहब दर्शन लाइ विया, काफ़ी संगत, भगत साहब विया त ग्राउंड ते प्रोग्राम रखियल हो, पर तमामु वॾो प्रोग्राम हो। हज़ारे माण्हू विया जगत गुरु जो दर्शन करण आया। त जीअं आया जो आस्थान जगत गुरु जो मथे स्टेज ठहियल हो, बाक़ी सॼी संगत वेठी। त जीअं भगत साहब परे खां आयो वेठो त जगत गुरु जी उते नज़र पई, एतिरो परे हिकदमि उथी बीठो चए भगत साहब सॾु करो, हेॾे अचे जेको बि आहे इहो। हाणे हे त साधन कपिड़नि में कोई हुयो ई न, पर उन जी नज़र हिन खे जाचे वरितो। भगत साहब खे सॾे वरितईं, भगत साहब खे मथे घुराए करे ॿिए चए कुर्सी खणी आ, बस गॾु वेहे। मूं चयोसीं मां तो को ग़रीब हिकिड़ो वणियो, मां चयो ॾिठी समझ एॾी आई न मां तव्हां सां गॾु वेहां। मां तो चए न तूं जीअं बि आहीं ठीकु आहे, पर जेको तुंहिंजो मस्तक ॿुधाए थो, जेको तुंहिंजे मस्तक ते तुंहिंजे हथ आहे, उहो सतगुरु जी रहमत आहे, उनजी कृपा आहे।
वो तुझे नरड़ में मूंखे तुझो सतगुरु ॾिसण में अचे थो तंहिंजे करे मां उनखे पाण सां बि आहियां थो अच मूंसां गॾु वेही अच ऐं जॾहिं उनखे पाण सां बि आए त थोरी देरि खां बाद जीअं माण्हुनि सवाल करणु शुरू कया त हिकिड़े सवाल कयो चएसि पोइ भॻवान कृष्ण जी एतिरियूं शादियूं कयूं माइटनि में कयूं रिश्तेदारनि में कयूं त पोइ असां छो न कयूं उन कयूं त असां बि करे सघंदा आहियूं उन सवाल कयो उन जो अर्थ मां तोखे जवाबु ॾियां थो वरी ॿिया सवाल थी विया जवाबु शुरू थी विया ॻाल्हियूं हलियूं पए एतिरे में हिकिड़ो लाई वारो आयो दिलि छकरे लाई विकिणे पियो जीअं उहो विकिणे पियो जगतगुरू ने साॾु कयो हेॾे अच उहो आयो हुनखे चए मूंखे लाई खाराईंदे चए हा तंहिंखां मथे मुंहिंजो ॿियो कहिड़ो भाग हूंदो चए मूंखे तुंहिंजो लाई जो ठिकुर वठी करे जगतगुरू खाधो उन ई खाधो सम्झो हाणे त प्रसाद थी वियो हर कंहिं टुकुर टुकुर सभिनी करे खाधो त कंहिं त उहो एतिरो हलियो कि उन वक़्तु प्रसाद पोइ वरी महाप्रसाद थी वियो यानी अॼु खां 100-125 साल अॻु उन वक़्तु लाई जो हिकु हिकु दाणो जेको हूंदो 10-10 रुपए में बि हलियो उहो त हिकदमि अमीर थी वियो जेको बि हर कंहिं महाप्रसाद करे खाधो पर जॾहिं प्रसाद करे सभई खाई विया ॻाल्हि हली पए त सवाल जवाब हलिया पए ॻाल्हियूं हलियूं पए त ओचितो जगतगुरू चयो गॾु सवाल कंहिं कयो तो उथी बीठो चए सही मां कयो चए तूं लाई खाधी चए हा चए छो खाधई चए सही तव्हां खाधी उहो प्रसाद हो मां प्रसाद हो मां इन करे खाधो चए मां खाधी माना मक़सदु तूं खाई छॾ चए हा तव्हां खाधी उहो प्रसाद थी वियो मां खाधी चए ठीकु आहे ओड़ी माली वात मूंखे चए आ करे लाई जो तिकिरो कढी करे ॿाहिरि कढी रखे टेबल ते कढी ॾे हूं चए लाई जो तिकिरो तूं बात वो कर दे मां काॾो करदो मारे तो वियो न माखो कीअं निकिरंदो चए छो मां खाधो तूं खाधो जेकॾहिं मां करदुमि तूं छो न करदे तूं बि कढी ॾे उहो कमु साॻियो तूं बि कर न चए मां में इहो न आहे मां करे सघंदो आहियां चए बसि जेको तूं सवाल कयो न इहो ई जवाबु आहे तोखे कृष्ण जूं राणियूं शादियूं मिट माइट सभु यादि आया पर उनजी गीता जो हिकिड़ो लफ़्ज़ उनजो ज्ञान उनजो प्यार उनजी मोहबत उनजी शांती उहा तोखे यादि न आई ओड़ो जॾहिं थिए पोइ तूं जेको बि कर तोखे सभु कुझु हक़ आहे जेको बि कर तंहिंजे करे पहिरियों पाण खे ओड़ो कयो पोइ कोई फ़ैसिलो कयो तव्हां छा ऐं असां इंसान सिर्फ़ु दिमाग़ सां सोचींदा दिलि सां न ऐं संत इहे महात्मा जॾहिं दिलि सां ॾिसंदा आहिनि पोइ त उते कुझु हूंदो ई न आहे उते त पोइ दिलि में त उनजी रास उनजी लीला जेको बि आहे उते त सकून ऐं शांती हूंदी आहे उते त मालिक जी रहमत हूंदी आहे उते तो उहा शांती हूंदी आहे जिते विकार ऐं वासना जी का जॻह ई न हूंदी आहे जिते ग़लति भाव तो हूंदो ई न आहे तंहिंजे करे ही भूमि जेका आहे उहा प्यार ऐं मोहबत जी भूमि आहे उहा सकून ऐं शांती जी भूमि आहे उते ग़लति सोच ग़लति वीचार इहो जे लाइ ग़लति ख़्याल उहे रखंदा आहिनि जेके जो थोरो दिमाग़ पंहिंजो ग़लति हूंदो आहे पर जेके दिलि सां वास्तो रखंदा आहिनि उनखे दिमाग़ में इहा चीज़ हूंदी कोन्हे हूंदा ई दिलि वारा नी त दिमाग़ ईंदो काॾो जीअं स्वामी रामकृष्ण हिकिड़े सवाल कयो चइसि रासलीला ईंदी आहे इहो को चङो कमु आहे भॻवानु करे विया ॿियनि खे कहिड़ो संदेश मिलंदो ॿुधाए थो थोरी देरि खां बाद मालिक जी धुन शुरू थी तो स्वामी रामकृष्ण बी संगत जेका हुया
सब नचण लगा। तो लेडीज़ जेंट्स सब जेके हुआ सब उन मालिक जी धुन में हुआ। तो जो पुछण वारो जो वो तो थोड़ो दिमाग वारो हुयो, पहिरियों दफ़ो आयो उनको पुछण तो भी ग़लति भाव रखी करे, तो वो भी हिन सां गॾु नचणु शुरू थी वियो। एॾो धुन में मखबूस थी हिनखे ई पतो कोन हो। इन रस्ते में झलियुसि, चए तूं त सफ़ा अंधविश्वासी आहे, तूं कीअं नचंदो पियो, तोखे कीअं पतो पियो, तोखे छा थी विया? चए मूंखे ई पतो कोन्हे, मां पंहिंजो पाण खे रोके न सघियो आहे, मूंखे पाण खे मां नचणु शुरू थी वियो, मूंखे ई पतो कोन्हे, मूंखे हाणे पतो पवंदो की मां छो नचंदो पिया। त स्वामी रामकृष्ण चयुसि, चई जंहिंजे सिर्फ़ु नाले में ई तोखे एतिरो अॼु पंहिंजो होश ई कोन्हे, छा जिथे रासलीला हूंदी उते किथे विकार ऐं वासना जी होश हूंदी, उते हर को केतिरो प्यार ऐं मोहबत में हूंदो, कंहिंखे को पतो हूंदो छा थींदो। तंहिंजे करे इहा प्यार ऐं प्रेम जी भूमि, ऐं हिते प्यार ऐं प्रेम, इन करे साईं खनदास में जॾहिं हिते आया त हिकिड़ी कुटिया ठाहे पंहिंजो नेम ध्यानु सिमरन, बसि उनजो प्यार उनजो प्रेम वेही करे बसि उनजी यादि, त मूंखे ॿियो कुझु खपे ई न। कंहिं चयो मंदरु हुजे, कंहिं चयो विस्तार हुजे, कुझु चयो न, मूंखे शांती हुजे, मूंखे मालिक जी रहमत हुजे। ऐं उहा जेका दिलि वारी जॻह थींदी आहे, छाकाणि त दिलियूं दिलियूं जॾहिं मिलंदियूं नी त पोइ भगत साहिब सां उन्हनि जी उमिरि में तक़रीबन 20 जो फ़र्क़ु, महीननि जो बि न, ऐं पाण में मिलण में जॾहिं भगत साहिब मीरपुर वेंदा या किथे मिलंदा तो प्यार प्रेम में एक ॿिए सां प्यार प्रेम, हू बि दिलि वारो हू बि दिलि वारो। ऐं जॾहिं दिलियूं दिलनि सां मिलंदियूं आहिनि पोइ त प्यार ई प्यार हूंदो आहे, ॿियो कुझु ॾिसण में न ईंदो आहे। तंहिंजे करे इहे आस्थान दिलनि जा आस्थान हूंदो आहे नी, जिते पंहिंजो दिमाग़ छॾणु ईंदा। दिमाग़ हमेशह असांखे घुमाईंदो रहंदो आहे, पर जिते दिलि जो हूंदो आहे उते दिमाग़ कमु कंदो ई कोन्हे। इन करे सघंदा जॾहिं बि असांजी कॾहिं दिलि सां कंहिंखे प्यारु थींदो आहे, दिलि सां कंहिंखे चाहींदा आहियूं, उते सभ खां पहिरीं दिमाग़ छॾींदो आहे। पोइ जेको कोई चवे छो कि दिमाग़ कोन्हे कुझु कोन्हे कीअं अथसि, पर पोइ पंहिंजी हूंदो आहे, जेको तूं चवे मां ओड़ो ई आहियां जेको ई आहियां। जॾहिं असां संसारी तौर कंहिंसां दिलि लॻंदी आहे उते ई दिमाग़ कमु न कंदो, त पोइ जॾहिं उन मालिक सां ईश्वर सां सतगुरु सां प्रभु सां दिलि लॻे त पोइ उते दिमाग़ कमु छा कंदो, दिमाग़ उते पंहिंजो पाण शीश झुकी पवंदो आहे, दिमाग़ उते झुकियल ई हूंदो आहे, उते दिमाग़ रहंदो ई न आहे, उते सिर्फ़ु प्यार मोहबत सचाई ऐं पवित्रता ई हूंदी आहे। ऐं दिमाग़ ई अशांति जो कारण हूंदो आहे। तंहिंजे करे इन्हनि संतनि महात्माउनि जी दावनि में जेको ईंदा आहियूं उहो पंहिंजो शीश झुकाइण ईंदा, ऐं उते पहुचण सां ई असांजो शीश झुकंदो आहे। जेको शीश झुकंदो आहे उनजो मक़सदु हक़ीक़त में इहो हूंदो आहे त असां जॾहिं बि साम्हूं ईंदा आहियूं उन्हनि संतनि महात्माउनि जे, त सभ खां पहिरीं अची करे साम्हूं बीहंदा आहियूं। बीहण सां अखियूं बंदि थींदियूं आहिनि पंहिंजो पाण, ऐं बंदि थी करे अखियूं झुकी कंधु झुकी पवंदो आहे। उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त अचण सां ई सभ खां पहिरियों सिर्फ़ु दिमाग़ उनजो दर्शन कंदो आहे, ऐं जॾहिं उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि जा गुण, उन्हनि जी सचाई, उन्हनि जी पवित्रताई, उन्हनि जो नाम ध्यानु सिमरन सत्कर्म चङाई
जॾहिं सॼी साम्हूं हुनजे ॾिसण में ईंदी आहे त उन्ही खे ॾिसी करे पोइ ॼण अखियूं बंदि थी वेंदियूं आहिनि, यानी उन्हनि जी चङाइनि ऐं गुणनि खे पंहिंजी अखियुनि में आणींदा आहियूं, पंहिंजे अखियुनि में बंदि कंदा आहियूं, पंहिंजे दिमाग़ में भरींदा आहियूं। ऐं उनजी पवित्रता इहे चङाइनि सिमरन खे सत्कर्मनि खे पंहिंजे दिमाग़ में भरे करे ॼण उन मालिक खे अरदास हूंदी आहे त मालिक हाणे जेका तुंहिंजा गुण आहिनि, तुंहिंजूं चङायूं नी, बसि अखियूं बंदि यानी इहे ई मुंहिंजे अंदरि में हुजनि, ऐं पोइ कंधु झुकंदो आहे त अहिड़ी रहमत करिए सभु चङायूं पवित्रता ई सचाई मुंहिंजी दिलि में अचे, मां बि तो वांगुरु शुद्ध थिया पवित्र थिया, तोखे अंदरि में बि आहियां, बसि तोखे ई रमाया। तंहिंजे करे इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते जॾहिं बि ईंदा आहियूं त पोइ पंहिंजो दिमाग़ खणी करे ईंदा आहियूं, पर दिमाग़ में उन मालिक जी चङाई ऐं पवित्रता ई भरे पंहिंजे दिलि में मालिक खे विहारे पोइ तो वापसि वेंदा आहियूं। ऐं दिलि में विहारे वेंदा आहियूं त याने पोइ दिलि में सिर्फ़ु प्यार मोहबत सचाई पवित्रता ई उहा रहे। उते पोइ असांजे अंदरि में वाद विवाद ॿियूं चीज़ूं ॿियूं खामियूं उन्हनि खां दूरि थी वञे। उनजे लाइ प्यार हुजे, प्रेम हुजे, श्रद्धा हुजे, ऐं जिते श्रद्धा ऐं प्रेम उते दिमाग़ रहंदो ई न आहे। ऐं जिते दिमाग़ न हूंदो उते त पोइ कंहिंजे लाइ कोई भाव, कोई ग़लति वीचार, कोई कुझु ख़्यालु ईंदो ई न। ऐं असांजो सॼो जीवन श्रद्धा भाव सां भरिजी करे हलंदो। तंहिंजे करे असां पंहिंजे विश्वास ऐं श्रद्धा रखी करे जॾहिं ईंदा आहियूं त पोइ जॾहिं श्रद्धा ऐं विश्वास हूंदो आहे त पोइ जेको घुरंदा आहियूं उहो सभु कुझु पाईंदा आहियूं। छाकाणि त मालिक हमेशह असांजे विश्वास ऐं यकीन खे ॾिसंदो आहे, असांजी सचाई ऐं पवित्रताई खे ॾिसंदो आहे। असां जॾहिं बि उन ईश्वर जो सतगुरु जो मालिक जो नालो खणंदा आहियूं त सभ खां पहिरीं चवंदा आहियूं असांजे अंदरि खे ॼाणे थो, असांजी नीयत खे सुञाणे थो, असांजी दिलि खे सम्झे थो। असां कॾहिं बि न चवंदा आहियूं असांजे माल खे ॾिसे थो, असांजे चहिरे खे ॾिसे थो, असांजे सामान खे ॾिसे थो, अहिड़ो असां कुझु बि न चवंदा आहियूं। जेको अंदरि खे ॼाणे थो, नीयत खे सुञाणे थो, उनजो मक़सदु आहे जहिड़ी असांजी सोच हूंदी आहे, जहिड़ा असांजा वीचार हूंदा आहिनि त उहो ई असांखे मिलंदो आहे। तंहिंजे करे हिते दिलि जो भाव असां पैदा करे विया। छाकाणि त जहिड़ी असांजी सोच हूंदी आहे रहमत ओड़ी बदिलजी वेंदी आहे। असांखे मालिक ॾींदो आहे, पर यादि रखणु खपे उहो त ॾींदो आहे, असां कहिड़ा आहियूं। मालिक जी रहमत ईअं हूंदी आहे जीअं बरसाति, बरसाति जे पाणी जेको रंग कोई रूप न हूंदो आहे। जहिड़े रंग जो बर्तन रखंदासीं जहिड़ो पाणी में ओड़ो पवंदो। बर्तन ॻाढ़ो हूंदो पाणी ॻाढ़ो ॾिसण में ईंदो, बर्तन नीरो हूंदो पाणी नीरो ॾिसण में ईंदो, बर्तन साओ हूंदो पाणी साओ ॾिसण में ईंदो। जहिड़ो बर्तन हूंदो ओड़ो पाणी ॾिसण में ईंदो, उहो रंग पाणी जो ॾिसण में ईंदो। साॻे नमूने जेकॾहिं असांजी सोच पवित्र वीचार शुद्ध ख़्याल बहितर भावनाऊं चङियूं हूंदियूं त उहा रहमत चङाई पवित्रताई ऐं भलाई में कन्वर्ट थी वेंदी। ऐं असां ओतिरो सुख शांती समृद्धि चङाई ऐं पवित्रताई खे पाईंदासीं। पर जेकॾहिं असांजे अंदरि में सार जलन क्रोध कंहिंजे लाइ ग़लति भाव हूंदो त पोइ हू असांजे अंदरि खे ॼाणंदो आहे। कॾहिं इहो न सोचूं ॿिए जे अंदरि खे ॼाणींदो आहे। त जेको असांजे अंदरि में हूंदो असांखे उहो ई मिलंदो आहे, रहमत उनमें कन्वर्ट थी वेंदी। यानी असांजो सार जलन क्रोध दुख तकलीफ़ असांखे ईअं लॻंदो असां ॿिए लाइ चऊं था, पर हक़ीक़त में उहो पंहिंजो पाण में त कन्वर्ट थी वेंदी। तंहिंजे करे इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते कॾहिं बि ग़लति भाव लाइ न, कंहिं ॿिए जे लाइ बि न। छाकाणि जहिड़ो सोच त असांजी आहे ॿिए जी त आहे कोन।
तंहिंजे करे उहा रहमत असां में कन्वर्ट थींदी आहे। तंहिंजे करे हिते जेको आहे कंध खे झुकाइबो आहे, यानी दिमाग़ खे झुकाइबो आहे, कंहिंजे लाइ असां साड़ जलन क्रोध जेलसी खणी करे न वियूं। पंहिंजो पाण खे शुद्ध करे अचूं, पंहिंजी दिलि खे पवित्र करे अचूं, छाकाणि त हिते असांजी हर चाहत पूरी थींदी। जेकॾहिं असांजी ग़लति सोच ग़लति वीचार बेशक लॻंदो ईअं की ॿिए जे लाइ ॿिए खे पीटींदा पियूं, पर आहे असांजी, उहा असां में चेंज थी वेंदी। तंहिंजे करे हिते दिमाग़ में कंहिंजे लाइ ॿियाई द्वैत भाव न रखी करे, पर प्यार ऐं प्रेम सां जॾहिं भरिजी करे उन मालिक ॾे ईंदासीं त घुरंदासीं, त पोइ उहो प्यार ऐं प्रेम असांजे अंदर में एतिरो भरिजी वेंदो जे दोस्त दोस्त हूंदा ई सही, पर दुश्मन बि दोस्त बणिजी वेंदा। कोई दुश्मनी रहंदी न, कोई जेलसी रहंदी न, साड़ रहंदो ई न, सभु कुझु बहितर थी वेंदो। तंहिंजे करे इन्हनि संतनि महात्माउनि जी न कंहिंसां दुश्मनी हूंदी आहे, इन करे त उन्हनि जे लाइ सभु पंहिंजा हूंदा आहिनि, सभु सां दोस्ती हूंदी आहे, इन करे सभु सां पंहिंजा हूंदा आहिनि। तंहिंजे करे उनजो इहो गुण खणी करे असां त असां हेतिरो दिलि खणी दिमाग़ आयासीं, पर वापसि दिलि खणी करे वञूं। जॾहिं बि असां हितो वञूं त पोइ दिलि प्यार ऐं मोहबत जो गहवारो थींदो आहे। चवंदा आहियूं दिली प्यार अथसि, दिली ॾुख अथसि, माना कंहिंजो ॾुख ॾिसी न सघे, दिलियूं मिली वयूं अथनि। हर प्यार जो अंग दिलि सां वास्तो रखंदो आहे, पर कंहिंजी सोच ग़लति ऐं वीचार खणी करे न अचूं, छाकाणि शैतानी दिमाग़ अथसि, यानी उन शैतानियत खे ख़राबियुनि खे छॾे करे वञूं कंध झुकाए करे, ऐं दिलि खे प्यार ऐं मोहबत सां हेॾो खणी करे वञूं त जहिड़ी दिलि प्यार ऐं मोहबत सां भरे करे वियासीं त पोइ हर कंहिंसां प्यार मोहबत हूंदो, ऐं उहा दिलि घर खणी करे वेंदासीं त पोइ उते सुख समृद्धि ख़ुशी ख़ुशहाली सुकून शांती उन मालिक जी रहमत असांजे घर घर में वसंदी रहंदी, ऐं असां सदाई आनंद मालिक जी रहमत खे पाए सदाई वधंदा ऐं वसंदा रहंदासीं, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरे मौक़े ते पाण गॾु थियूं त जीअं असां ई कंदासीं, उतो दिलि खणी करे दिलि जे शहर में रहियो अची त पोइ असां बि हितां पंहिंजी दिलि भरे करे विया, असां बि पंहिंजी दिलि खे शुद्ध ऐं पवित्र करे विया, यानी पंहिंजा विकार, पंहिंजा वीचार, पंहिंजा ग़लति ख़्याल, साड़ जलन क्रोध, उहे सभु दिमाग़ झुकाए यानी भेट रखी करे वञूं, ऐं दिलि जो प्रसाद प्यार मोहबत सिक उन मालिक जो विश्वास यकीन उहो खणी करे अॻिते वधूं। जॾहिं विश्वास ऐं यकीन असां सां गॾु आयो त पोइ जेकॾहिं किथे हूंदासीं बि सही उन वांगुरु एतिरो प्यार ऐं मोहबत में नचंदासीं झूमंदासीं, जे किथे विकार ऐं वासना जो ग़लति चीज़ जो नालो ई न हूंदो, सिर्फ़ु मालिक जी भक्ति प्रेम प्यार हूंदो आहे, पोइ हमेशह प्यार ऐं मोहबत ई असांजो जीवन हूंदो, सुकून ऐं शांती असांजी ज़िंदगी हूंदी। सच जे प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थिया, उहो मौक़ो पंहिंजो पाण खे विश्वास सां यकीन सां उन मालिक खे अर्पण करण जो मौक़ो आहे, पंहिंजो पाण खे श्रद्धा सां भाव सां उन खे ॾियण जो मौक़ो आहे, ऐं उनजी रहमत जो प्रसाद पाइण जो मौक़ो आहे। जेका रहमत प्यार जो असांखे कड़ी मिले त पोइ सदाई असांजो जीवन धन थी करे हलंदो, ऐं इहो सभु थींदो तॾहिं जॾहिं उन मालिक खे पंहिंजी दिलि में वसाईंदासीं, ऐं उनखे दिलि में तॾहिं वसाईंदासीं जॾहिं हर रोज़ु कुझु वक़्तु वेही उनजो ध्यानु कंदासीं, कुझु वक़्तु वेही करे नाम जो सिमरन कंदासीं, जॾहिं कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, उनजो गुण उनजूं रहमतूं उनजूं चङायूं असांजे जीवन जो हिसो बणिबियो, ऐं पोइ असांजो अंग अंग पवित्र थींदो। जीअं सचे साईं सिमरन में वेंदा त अंग अंग जुदा, यानी जिते कोई ग़लति भाव ग़लति सोच जो ग़लति विकार जो कोई बाक़ी कोई ज़री न रहंदी, वार वार में नस नस में श्वास श्वास में उनजो सिमरन हूंदो, ऐं जॾहिं ध्यानु कंदासीं त उनजा गुण मिलंदा, नाम जो सिमरन थींदो त उनजी रहमत मिलंदी। जॾहिं गुण ऐं रहमत असांजो जीवन बणिजी वियो त पोइ कदम कदम असांजा एतिरा चङाइनि सां वधंदा जो जेको सभु सां बहितर वहिंवार कंदासीं, सभु सां चङो हलंदासीं, उहे सत्कर्म उहा चङाई
असांखे संसार में सुख इज़त मान शान सब कुछ ॾींदी ऐं उहो कदम एतिरो वधंदा जेको नाम सिमरन कंदासीं अंदर में एतिरी शुद्धि ऐं पवित्रता ईंदी जो सत्कर्म जो फल सुख ऐं शान मिलंदो ऐं नाम सिमरन जो फल अॻिते स्वर्ग मिलंदो यानी लोक सुख परलोक स्वर्ग ॿई जान तरी करे पंहिंजे मालिक खे पाए सदाई सुख ऐं शान आदाब रहंदासीं। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में उन्हीं सचे सतगुरुदार उन्हीं ईश्वरदार इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त जहिड़े प्यार सिक श्रद्धा सां इन्हनि संतनि जे ॾींहंनि खे उन्हनि जे जीवन खे मल्हाईंदा आहियूं शायदि उनजे गुणनि जी उनजे रहमत खे पंहिंजे जीवन में अपनाए पंहिंजो पाण खे बि अहिड़ो बणायूं जो पंहिंजो पाण खे उन्हनि जे नाले ते चवाइण या उन्हनि जे चरणनि में विहाइण जे क़ाबिल बणाए सघूं। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में परम प्यारे साईं लालदास जे प्यार सां पाण सभिनी खे जोड़े करे कयो परम प्यारे भगवान दास सोनू प्यारे पुनीत जैन वृंदावन जो एक ईअं प्यार मोहब्बत सां घुमायो जे प्यार भरी भूमि आहे ईअं पुनीत प्यार सां हिकु हिकु जॻह असांखे घुमाए करे जहिड़े नमूने दर्शन कराए वेठायो ऐं संदन परिवार ऐं तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे स्वामी कंदा साहिब जिन जे 131 साल जन्म महोत्सव जे शुभ अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब सिंध जे तरफ़ आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं सचो सतराम सचो सतराम साईं वाह आहे रूप हजूरी दर्शन जहीं जो आहे जरूरी वाह साईं वाह आहे रूप हजूरी दर्शन जहीं जो आहे जरूरी कुर्बान जय जे मथां आहे दुनिया पूरी वाह साईं वाह आहे रूप हजूरी नी पुड़ी वारी कणा उन्हीअ खां बि अगरा आहिनि मुंह में ऐब अपा पाए आया उन्हीं पांद में बदियूं बेशुमार हाणे धकिज तूं धकड़ हा जे ॾेई पांद पनाह जो राम राम ओ सतगुरु सचा सतराम।